वालेकुम संगत जी अंदर तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं असांजो दोस्त आहे रबायत अली राजपर साहब जेको वॾे शौक़ सां खटूं ठाहींदो आहे ऐं खटुनि जो वाण वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था। हे कीअं ठाहींदो आहे, छा कहिड़े तरीक़े सां ठाहींदो कंदो आहे? हा न हे पहिरियां छांगू ठहंदो आहे वाण सरल मुंज पटाईंदो आहे उनखे वरी पोइ छा कंदो आहे? हे थोरो तफ़सील सां ॿुधाइण तो वीडियो था रिकॉर्डिंग कयो। हा पोइ हा माना रोज़गार कंदो आहे पंहिंजो। सही सही ॾाढो भलो। अच्छा उन खां पोइ वरी खटूं वग़ैरह ठहंदियूं आहिनि। सही मां तव्हांखे ॾेखारियां साईं त जीअं त हे पंहिंजी महिनत आहे हिन जी त हे टंगुनि खां माज़ूर बि आहे। हे तव्हां ॾिसी सघोसि था ॿई टंगूं माज़ूर आहे। उन खां पोइ बि पंहिंजी महिनत कंदो रहंदो आहे। हे तव्हां ॿई हिन जूं टंगूं तक़रीबन 4 खां 5 चकर भॼी चुकियूं आहिनि ऐं उनजे बावजूद बि पंहिंजी महिनत हिन जी जारी आहे माशाल्लाह। हे वाण आहे जंहिंमां हे पंहिंजो घर जो गुज़र सफ़र कंदो रहंदो आहे। जीअं त ॿिया माण्हू आहिनि जेके माज़ूरी जो फ़ाइदो वठी करे पिनण शुरू कंदा आहिनि, हे उन्हनि मां न आहे। ऐं हे वरी तव्हां ॾिसो था हिन जी जेको आहे सो हिन जे वाण मां ई खट ठहियलु आहे जेकी तव्हांखे हे खट हे वाण बि ख़ुदि पंहिंजो ठाहींदो आहे, वरी हे खटूं वाणींदो बि आहे। हे हिन जी पंहिंजी महिनत आहे ज़ाती ऐं ॾाढो तमामु भलो सिंधी खट जेकी चइबो आहे सिंधी सले में ऐं साफ़ु बहितरीनु। हे सॼी हिन जो महिनत जो जान आहे। आहे इलाही कमु तकलीफ़ वारो पर वरी बि पंहिंजी महिनत सां ऐं जुस्तजू सां बहितरीनु तरीक़े सां करे रहियो आहे। हे तव्हां ॾिसो सभ खां पहिरियां त हे जेकी आहे सो सुका सर हूंदा आहिनि जिन खे कुटींदा आहिनि सुठे तरीक़े सां लोह सां। हेठां पथर रखियलु हूंदो आहे, उन खां पोइ वरी लोह सां हिन खे कुटींदा आहिनि। कुटण खां पोइ हे सन्हा तांदा थींदा आहिनि। हे ॾिसो था तव्हां हे सन्हड़ा तंदूरा थींदा। वरी उन्हनि खे तव्हां ॾिसो त हे कहिड़े तरीक़े सां ठाहे रहियो आहे ऐं वटे रहियो आहे। भिॼाए बि वरी हिन खे भिॼाईंदो आलो कंदो ताकी जीअं मज़बूत थियनि। ऐं हिन खां अलावा हिन में काफ़ी महिनत बि आहे, वक़्तु बि लॻंदो आहे। उन खां अलावा तव्हां ॾिसो त हे कहिड़े तरीक़े सां थो ठाहे, तव्हां ॾिसी सघो था हिन जी महिनत। ऐं उन खां पोइ नोड़ियूं हेठों ॻंढींदो वेंदो, मिलाईंदो वेंदो पाण में। हिन जी महिनत आहे बिल्कुलु ऐं ॾाढो भले तरीक़े सां माशाल्लाह महिनत थो करे। ऐं तव्हां संगत खे बि इहो अर्ज़ु आहे त तव्हां हिन खे सपोर्ट कयो ऐं अगरि कंहिंखे वाण वग़ैरह या खट वग़ैरह ठहिराइणी हुजे या वाण हुजे त तव्हां असां सां राब्तो कयो। इंशाल्लाह तव्हांखे सां मुलाक़ात कराईंदा। तमामु ग़रीब आहे ऐं मिसकिन आहे, कोई लैंडलॉर्ड न आहे या कोई अरबपति खरबपति न आहे। तव्हां हिन जी महिनत मां ॾिसी सघो था। ॾिसो वाह हिन जी महिनत ॾिसो माशाल्लाह। उस्ताद भाई त ॿियो कुझु कीअं सफ़र गुज़र सफ़र हले? सफ़ा तमामु बहितरीनु नोड़ीअ ते न। पाण हिन मां तक़रीबन घणा कमाईंदो आहे, मतिलबु घणो डेली घणी खटनि जो ठाहींदो आहे वाण? अच्छा 2 खटनि जो थींदो। हा 2 खटनि जो डेली कढी। हा सही। पोइ हे उन खां पोइ माना कुझु शहर जा माण्हू वठणु ईंदा आहिनि या हिते ई बसि ॻोठ में जेको गुज़र सफ़र करे? अच्छा अच्छा सही। ॿकरियूं पहिरियां चारींदे वञे पोइ ॿकरियूं छॾे ॾेई। अच्छा सही। हा ज़ाहिर आहे हिसाब किताब सां माज़ूरी जे हिसाब किताब सां पोइ माना हाणे हे कमु शुरू कयो। अच्छा अच्छा वेठे खट ते। न न भलो भलो भली महिनत आहे तुंहिंजी उस्ताद। हा पंहिंजी महिनत खे जारी रखो। अल्लाह मालिक आहे। बसि असां कोशिशि कयूं था। अल्लाह मालिक आहे। ॿियो माण्हू हिन जा घणा ॿुधाए पियो त मां माज़ूर आहियां। कुझु माण्हू मुंहिंजी हेल्प वग़ैरह कंदा आहिनि। तो काफ़ी माण्हू आहिनि जेके हिन जे नाले ते हिन जा माण्हू पैसा वठी उहे जेके खाई आहे ऐं हिन जे नाले ते ग़रीब जो माल हड़प कयूं। ऐं बेनज़ीर वारा पैसा भला तोखे मिलंदा आहिनि न? इमरान खान वारा एहसास प्रोग्राम कुझु बि न? अच्छा भला हितां जा जेके हद जा MP MN आहिनि या केरु आहिनि उहे तुंहिंजी को सपोर्ट वग़ैरह? अच्छा कुझु बि न? कोई मतिलबु किथां को महीने जो राशन वग़ैरह या छा? अच्छा हाणे माना उहो बि बंदि करे छॾियो छो तोखे ॾिठो न हाणे कमाए थो? हा बसि सही आहे सर।
अल्लाह मालिक असां कोशिश कयूं था तुंहिंजी वीडियो मथे पुॼायूं पोइ जेको तुंहिंजो नसीब हो बाक़ी महिनत इहा न छॾे आसिरे कंहिंजे ते न लॻो हाँ सही आहे घणे किलो घणे थो हलाई वाण जो किलो 300 रुपया किलो सफ़ा सस्तो आहे त हाँ यार माना गिह जो किलो भी तोखे मारियो यार बोल पोइ बि माण्हू तोखे चवंदा तूं महांगो थो विकिणे हाँ बोल वॾी यार तोसां त वेल आहे पटिया था ॿार घणा अथई 4 अच्छा हाँ माई सुधाया भाई सीधा 4 अच्छा 4 माना सही हिकु पुटु आहे हाँ सही उन खां अलावा हिकु पुटु आहे तुंहिंजो ऐं माशाल्लाह 3 न्याणियूं आहिनि 2 हाँ सही ज़बरदस्त हिकु त वॾी न्याणी आहे न बाबा हाँ 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 ना न बाबा सही आहे बहितरीन जुस्तजू आहे तुंहिंजी अल्लाह मालिक आहे कामयाबु थींदे ॿियो को घर बर बि कोन्हे मतिलबु सुर जो को ठहियलु सफ़ा माना बकरियूं घणियूं अथई ॿ बकरियूं आहिनि खीर बीर बकरियूं ॿियो को ढोर ढगो इहा हिकिड़ी गऊं आहे भोल हे त माना इलाही तोसां वेल आहे यार सही पोइ हितां किथां वञी हिते मथे दड़े ते वञी सर कटण जे लाइ हाँ गाॾे ते हा गॾा गाॾे ते सही न भली महिनत आहे तुंहिंजी माशाल्लाह जुस्तजू भली आहे पा तूं माना राकेट लॻो पियो आहे महिनत ॾिसो था तुंहिंजो हथ बहितरीन थो हले माण्हुनि खे वॾी ॻाल्हि इहा आहे त राडूं हूंदियूं आहिनि पियल पोइ बि माना हली हली रुकिजी वेंदा आहिनि अलहमदुलिल्लाह अल्लाह शुक्र आहे हिन सां अलाह साईं जी वॾी महिरबानी आहे जो 2-3 चकर टंग ज़रे घटि 3-4 चकर त मां ॿुधी आहे हिन जी टंग भॻी आहे वधीक सॼी ज़िंदगी असांखां वॾो आहे ऐं जो हिन जी टंगूं पोइ बि माशाल्लाह हलण घुमण जे हिसाब सां पाण हले घुमे ऐं वेंदो आहे शहर ताईं वेंदो आहे उन खां वज़न कोन खणी सघंदो आहे बाक़ी गाह वग़ैरह करणु थी वियो या काशे जी कटाई करणु थी वई जीअं सर वग़ैरह जेके महिनत करे कटे थो अचे इहे हिन जी पंहिंजी ज़ाती महिनत आहे ईअं हलण जे हिसाब सां माशाल्लाह सही आहे पर वज़न खणण जहिड़ो न आहे ऐं मुशक़त वारो महिनत वारो कमु हिन खां घटि थींदो आहे जेको वज़न वारो हुजे ख़ासि तौर ते या भारी हुजे उहो न करे सघंदो आहे बाक़ी हल्का फुल्का कम हिन खोड़ कया आहिनि पंहिंजी ज़िंदगी में हा पहिरियां बि तक़रीबन 100-150 ॿकरी हूंदी हुई जेको चारींदो हुयो अकेलो मुड़ुसु मुंहुं ॾींदो हुयो बहरहाल हाणे ॾींहं जे हिसाब किताब सां आहे हाँ ॿियो कुझु उस्ताद सफ़ा ओके आहे न काई तकलीफ़ वग़ैरह माण्हुनि जे लाइ छा मैसेज थो ॾिए तव्हां उन माण्हू आवाम जेको ॿुधे उन्हनि जे लाइ छा थो हुकुम करे ॾियनि नथा उन करे तूं उन जे लाइ छा थो चवणु चाहीं ॾियनि तूं ग़रीब जी मदद करनि सही हक़ीक़त आहे माना माण्हू जेको आहे सो तुंहिंजी हेल्प करनि ऐं ग़रीबनि खे जेके हक़ीक़ी ग़रीब आहिनि उन्हनि खे ॾियनि ऐं ॿिया जेके फ़क़ीर आहिनि अॼुकल्ह जेके पिननि करनि था 2 नंबरा माण्हू हा उन्हनि जे चवण जे आसिरे में न लॻनि सही ये तव्हांजी महिनत आहे ज़बरदस्त महिनत आहे साईं असांखे तव्हांजी महिनत वणी भलो बहितरीनु आहे सफ़ा ज़बरदस्त आहे बाक़ी ढगी बि हाँ सही सही ऐं अब हे हिन जो घर आहे पंहिंजो ग़रीब जो हे जिथे खटूं ठाहींदो आहे इहो हिकिड़ो कमरो अथसि भॻल जेको बारिश पवंदी आहे त वरी उन वक़्तु टिमणु शुरू थी वेंदो आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था हे हिन जी ज़ाती ज़िंदगी आहे हे तमामु ग़रीब मिसकीन मारोड़ो आहे सफ़ा वीचारो पंहिंजी महिनतूं हमेशह जारी रखंदो रहंदो आहे ॾिसो हिन जी माशाल्लाह महिनत जेके नोड़ियूं हिन ठाहियूं आहिनि कुझु अंदरि बि ठाहे रखियूं अथई सॼो ॾींहुं महिनत कंदो आहे
ये खटूं वग़ैरह ठाहींदो रहंदो आहे, ॿियो को रोज़गार जो ज़रियो कोन अथसि। ऐं इन मां ई गुज़र सफ़र कंदो रहंदो आहे, पंहिंजे ॿारनि बचनि जो खाइणु खुराक वग़ैरह सभु कुझु हितां ई थींदो रहंदो आहे।